हज़रत हाले जवीअ जी याद ताज़ा थी कजे। हज़रत हाले जवीअ जी याद ताज़ा थी कजे। दोस्तो अॼु दीनदारीअ सां मुवहिद थिया कठे। दोस्तो अॼु दीनदारीअ सां मुवहिद थिया कठे। हज़रत हाले जवीअ जी याद ताज़ा थी कजे। हज़रत हाले जवीअ जी याद ताज़ा थी कजे। सालियानो जलसो आ सिद्दीक़ अहमद साईं जो। साईं अब्दुल समद बुज़ुर्ग जे बिरादर आ रखियो। साईं सालियानो जलसो आ सिद्दीक़ अहमद साईं जो। साईं अब्दुल समद बुज़ुर्ग जे बिरादर आ रखियो। अहसनुल उलूम जो पियो मदरसो चमके ते। अहसनुल उलूम जो पियो मदरसो चमके ते। दोस्तो अॼु दीनदारीअ सां मुवहिद थिया कठे। हज़रत हाले जवीअ जी याद ताज़ा थी कजे। मदरसो अहसन उलूम सुहिणो आ गुलशन हाले जी। मदरसो अहसन उलूम सुहिणो आ गुलशन हाले जी। मुल्क सारे में अजग वजग नाम रोशन हाले जी। मुल्क सारे में अजग मजग नाम रोशन हाले जी। दीन जी निस्बत सबब आमा कायो मालिक मिठे। दीन जी निस्बत सबब आमह कायो मालिक मिठे। हज़रत हाले जवीअ जी याद ताज़ा थी कजे। यादगिरियूं थियूं अचन साईं हमादुल्लाह जो। कुतबे रबानी भलारे ऐं वलीउल्लाह जो। यादगिरियूं थियूं अचन साईं हमादुल्लाह जो। कुतबे रबानी भलारे ऐं वलीउल्लाह जो। उन जे पुट हाफ़िज़ सगोरे साईं मेहनत कई जिते। हज़रत हाले जवीअ जी याद ताज़ा थी कजे। दोस्तो अॼु दीनदारीअ सां मुवहिद थिया कठे। हज़रत हाले जवीअ जी याद ताज़ा थी कजे। हस्ती अब्दुल समद साईं जी उतम दुर्वेश जी। जहिन कई हुई गाल कॾहिं ज़र ऐं इशरत आयश जी। हस्ती अब्दुल समद साईं जी उतम दुर्वेश जी। जहिन कई हुई गाल कॾहिं ज़र ऐं इशरत आयश जी। सादगीअ सां सुन्नतुनि सां पाण सींगारे सजे। सादगीअ सां सुन्नतुनि सां पाण सींगारियो सजे। हज़रत हाले जवीअ जी याद ताज़ा थी कजे। दोस्तो अॼु दीनदारीअ सां मुवहिद थिया कठे। हज़रत हाले जवीअ जी याद ताज़ा थी कजे। मौलवी हज़रात पहुता दीन जूं ॻाल्हियूं करण। दर्स तौहीदी ॾियण ऐं सुन्नतूं ताज़ियूं करण। मौलवी हज़रात पहुता दीन जूं ॻाल्हियूं करण। दर्स तौहीदी ॾियण ऐं सुन्नतूं ताज़ियूं करण। असादे महमूद हाफ़िज़ जी थिए खुशबू अचे। असादे महमूद हाफ़िज़ जी थी खुशबू हिते अचे। हज़रत हाले जवीअ जी याद ताज़ा थी कजे। दीन जो गुलशन सदा आबाद ऐं वधंदो रहे। दीन जो ही ॾीओ इल्मी बरमला बरंदो रहे। दीन जो गुलशन सदा आबाद ऐं वधंदो रहे। दीन जो ही ॾीओ इल्मी बरमला बरंदो रहे।
सांगी वासिन ते पई अजो रब जी रहमत वसे सांगी वासिन ते पई अजो रब जी रहमत वसे हज़रत हाले जवी जी याद ताज़ा थी कजे लख मुबारक आ मिठे सिद्दीक़ अहमद खे अदा जै मचायो मेड़ो आ वाह वाह इल्मी सिलसिला लख मुबारक आ मिठे सिद्दीक़ अहमद खे अदा जै मचायो मेड़ो आ वाह वाह इल्मी सिलसिला खेस जसो अशार में यासीन कुंभर थो लिखे खेस जसो अशार में यासीन कुंभर थो लिखे हज़रत हाले जवी जी याद ताज़ा थी कजे दोस्तो अज दीनदारी साम वहद थया कठे हज़रत हाले जवी जी याद ताज़ा थी कजे।